ताक़त कान्हे उन ई का अहिड़ी ॻाल्हि आहे न ई असांजा ॿाहिरि आहिनि अवल त असांखे वॾो ॾुख इन्हनि जो पहुतो आहे जो इन्हनि सां एॾी तारीख़ जो किसो थियो आहे असां सभु इन दुख में शरीक आहियूं को शैतान आहिनि को केरु आहिनि को उन्हनि खे वरगणाइनि था उहो ख़ुदा खे ख़बर आहे मां सरदार ख़ान जे तरफ़ां कॾहिं बि अहिड़ो क़दम न खयो वियो आहे न का अहिड़ी ॻाल्हि मूंखे ख़बर बि रहंदी आहे अॼु तव्हां इहो ई बयानु रिकॉर्ड करायो आहे साईं पीर शाह साहिब वटि साईं मुंहिंजो अञा रिकॉर्ड न थियो आहे अञा मां वेठो आहियां अञा अहिड़ी ॻाल्हि न थी आहे अच्छा ठीकु अच्छा त तव्हांजे ब्रादर जो बि ज़िक्र थिए पियो सॼे मामले जे हवाले सां जेका जीअं FIR में जीअं जो जेको किरदारु ॼाणायो आहे FIR में उन ते छा चवंदो अव्हां साईं मां उन ते सिर्फ़ु इहो चवंदुमि त हो राति जो हिकु ॾींहुं अॻु में उतां असांजे कमारे साहिबनि वटि उज़ुर कयो अथई उतां उहो माण्हू हैदराबाद आयो आहे रसूल बख़्श और मोहम्मद नवाज़ चांडियो असांजो टंडो मोहम्मद ख़ान में हुननि वटि बिलावल साहब अचिणो हो हुन जी दावत हुई उन दावत में बुरहान ख़ान में हैदराबाद पियो आहे राति हैदराबाद रहियो आहे असांजो मुमताज़ चांडियो साहब आहे नौशरो फिरोज़ डिस्ट्रिक्ट मां तालुका उनजो घर आहे हिते उन में रहियो आहे उन खां बाद सुबुह जो हितां विया आहिनि उन सोबे ख़ान चांडे ॻोठ में टंडो मोहम्मद ख़ान तालको आहे फोटोग्राफ्स हर शइ उन्हनि जी मौजूदु आहिनि उतां उनजी प्रेज़ेंट मौजूदु आहे उतां जा ऑफिशियल उतां जा डिस्ट्रिक्ट जा ऑफिशियल उतां जा माण्हू उहे सभु उते मौजूदु आहिनि टाइम 9 बजे जो ॾेखारियो अथनि हुनखे उते हो 9 बजे हैदराबाद मां निकितो आहे उहो 11 बजे खां अॻु में उहो टंडो मोहम्मद ख़ान पहुतो आहे हाणे इन मामले खे कीअं था ॾिसनि छा था उहो पंहिंजे हर को पंहिंजी मर्ज़ी ते जेको वणे सो बयानु FIR लिखाइनि असांजे जो इन में को बि कोन्हे असांजो नालो ॾिनो वियो आहे जेको असां जंहिंखे बेगुनाह आहियूं असांजो कंहिं बि क़िस्म जो हिन सां वास्तो कोन्हे माण्हू मौजूदु आहिनि उते एॾो सारो शहर ॾिसनि थो सॼी हेॾी पिंडाल में मौजूदु आहिनि को हज़ारे माण्हुनि जे पिंडाल में बुरहान ख़ान टंडो मोहम्मद ख़ान में मौजूदु आहे त मां उनजो सबूत ॿियो कहिड़ो एडमिनिस्ट्रेशन ॾिसे पाण एडमिनिस्ट्रेशन उनजो सबूत ॾिसे सघे थी जे त उन ते इहो इंसिडेंट थियो छा थियो आहे उन्हनि माण्हुनि खां उतां उन पिंडाल खां पुछा करे सघनि था मिनिस्टर साहब वज़ीर आला साहब प्लस इंक्लूडिंग एडमिनिस्ट्रेशन कमिश्नर DIG उतां जो DC इहे सभु मौजूदु आहिनि उनजे साम्हूं उहो उते मौजूदु आहे पोइ हाणे उनखे केरु वञी पंहिंजे घर में ॾेखारे थो मां छा थो करे सघां अच्छा चांड साहिब हिते हिकिड़ो त तव्हां ॿुधायो हीअ जेके मामला आहिनि पुलिस इंक्वायरी थिए पई वारिसनि जो पुलिस ते एतमाद न आहे हो त करनि पिया JIT जो मुताबिक़ JIT जोड़ी वञे तव्हांखे एतमाद आहे पुलिस ठीकु आहे सही इन्वेस्टिगेशन करे पई मां अर्ज़ु कयां असां जरहंद पंहिंजी सफ़ाई ॾियण लाइ तयारु आहियूं JIT हुजे जुडिशनल हुजे अलिफ हुजे ये हुजे जेका बि हूंदी असां उहो त साईं हर शइ ज़ाहिर ज़रूरु लॻी पई आहे मां हुनखे छो चवां त फलाणो ग़लति आहे या फलाणो जिथे चवंदा DIG लेवल ते थिए IG लेवल IG साहब पाण करे सुल्तान ख्वाजा साहब करे साईं तव्हांजो सनाउल्ला अब्बासी करे जंहिंखे बि इहा करणी आहे उहो उन खां कराइनि असां बेगुनाह आहियूं असांजो को बि इन शइ में वास्तो नाहे अच्छा चंड साहिब तव्हां हू बि बिरादरी जा चङा मुस्बी आहियो बिरादरी जे हवाले सां बि हिकिड़ो मामिलो आहे तव्हां न पिया सम्झो जेकॾहिं ग़लतफ़हमियूं आहिनि त तव्हांखे पाण जेके सफ़ाई वारा जेको अंसर तव्हां ज़िक्र कयो पिया तव्हां हरनि तयारु आहियो त उनजे वारसनि ताईं वञणु ऐं उन्हनि ते ॾियण में को ऐब त कोन्हे साईं ऐब बिल्कुलु कोन्हे पर अवल इन शइ जो वाज़ेह थियणु खपे छो जो मां हिकिड़ो ज़िमेदार सियासी इमेज रखंदड़ माण्हू आहियां ऐं मुंहिंजो चवंदा आहिनि त माज़ी खां वठी हिन महिल ताणी दागदार माज़ी आहे उन शइ खे अवल क्लियर थियणु खपे उहा इंक्वायरियूं थियनि क्लियर थियनि इन ॻाल्हि में क्लियर थियण खां बाद जेका शइ ज़ाहिर जेका सॼी दुनिया जे साम्हूं ईंदी पोइ जे उन में मुंहिंजो को ॾोह निकितो त मां ज़ाहिर बाक़ी हिन महिल मुंहिंजो को बि क़िस्म जो ॾोह कोन्हे